थोड़ी देर में दोस्तन की वेलकम करो। वाह क्या बात है। ही राहिब शीरी तमाम बेहतरीन पहलवान है जो मुकाबलो है नज़ीर भागत सां। नज़ीर भागत के वारा थी रहा है बची रहा नज़ीर भागत मथा जांफा लगा पहलवान शीदी जा ॾिसो त छा थो थिए। राहिब शीदी तमाम बेहतरीन पहलवान है नज़ीर भागत के तारुफ जो मोहताज कोने। यूट्यूब ते बाकायदा मशहूर पहलवान है नज़ीर भागत। पलांद में लथो आहे ख़ासि करे ॾिसो त छा थो थिए। ख़ासि करे पलांद में लथो आहे। वाह वाह मल करे ॾेखार इनखे बाबा मथे को दाग अबा 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 ई छा आहे भला इहो छा आहे जॾहिं खिलण वारो आहे तॾहिं हथ करे बंद तोखे ख़बर है हिन पासे दिल आहे माण्हू जी फाटी पे माण्हू मरी वञे। वाह सही आहे। अॼु मूंखे ख़बर पई आहे त शीदियुनि जे सीने में बि दिल आहे। वाह वाह मूं सम्झो खाली मुसलमाननि जे सीने में दिल आहे पर शीदियुनि जे सीने में बि दिल आहे। ताड़ी लॻे हिकिड़ी ज़ोरदार। नज़ीर भागत सां गॾु बि तुंहिंजो खटे भाग। मुंहिंजी इहा दुआ आहे। हेॾा नंढड़ो हिकिड़ो वेठो चवंदो अला कंदो शीदी किन्नू थी किरंदो। नंढड़ो पियो चए मूं कोन चयो आहे। हथ पइजी आहे मुक़ाबला इंतहाई सख़्तु। मीर संसोलंगी जी वॾी महिरबानियूं कुर्ब लिखल लिख यूट्यूब मलाखा टीवी असां ॿई यूट्यूब ऐं मलाखा टीवी जा ओनर आहियूं असांजे हिन मलाखरे खे तव्हां यूट्यूब ते ॾिसी सघो था। वाह वाह हाणे मूंखे लॻे थो त बारात वञण वारी आहे। ॾिसो त छा थो थिए। वाह वाह हर पंहिंजे भाउ खे रंडी में वेड़े घोटी थो वञे घोट घोड़ी ते चढ़े थो वञे। अबा शीदी अभी तो वही हो डडू शीदी हर पंहिंजे भाउ खे रंडी में वेड़े। वाह 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 शीदी जो हिकिड़ो पास मौजूद है असां सां गॾु तमामु बेहतरीन पहलवान जो इम्तियाज़ मंगला रही। मुंहिंजी वॾेरनि सां ऐं ख़ासि महिमाननि सां गुज़ारिश आहे त पहलवान शुमार बुकेरे जे लाइ ज़रूरु इनाम मोकिलियो छो जो उहो असांजो अनाउंसर पाए ज़मीर जोड़े जी महिरबानी जे हार पारायो ऐं गुलनि जी वर्खा कई।